को फिक्र न कयो जबल खान, तुम भी फिक्र न कयो जबल खान। मां ॾोहारिन जे इल्ज़ाम में ॾोहारिन जी मदद जे इल्ज़ाम में, हाणे एतिरो चओ, मां ॾोहारिन जी मदद जे इल्ज़ाम में, एतिरो चओ। जबल खान के जल्द गिरफ्तार कंदुसि। हा बाबा केरु? हा बा केरु? हा कासम खुश आहीं? अब सही अदा जानी हाँ हाँ सिजावल खान आहे। चुप किथे चुप रिजा साहब जुल्म जो साथ ॾियण वारो इहो सिजावल खान आहे। सिजावल खान आहे जेको हुननि चैनल लॉन्च कयो आहे ऐं तमामु वॾो कमु करे रहिया आहिनि ऐं हीअ सैटेलाइट ते असांजी सिंधी सैटेलाइट ते चैनल हली रहियो आहे। फ्रीक्वेंसी तक़रीबन उहो दोस्त फेसबुक ते रखंदा आहिनि या जंहिं बि दोस्त खे फ्रीक्वेंसी जेकॾहिं खपे त असां राब्तो करे त उन जी फ्रीक्वेंसी तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं तमामु वॾो कमु करे रहियो आहे। हींअर असांजे सिंधी आर्टिस्टनि, सिंधी डायरेक्टरनि ऐं सिंधी प्रोडक्शन खे वॾो मौक़ो आहे त पंहिंजूं शयूं तव्हां स्क्रीन ते आणियो ऐं असांजी सैटेलाइट ते पूरी दुनिया उहे शयूं ॾिसे ऐं जेका इहे असां महिनत करे रहिया आहियूं BTV मतिलबु भिटाई चैनल लाइ करे रहिया आहियूं ऐं असां सभु तव्हांखे चवंदासीं त दुआ कयो त हीअ चैनल तमामु वॾी कामयाबी माणे ऐं असांजा दोस्त जिन महिनत कई आहे अलाह ताला उन्हनि खे बि एतिरो गंज ॾिए जो पंहिंजी धरती पंहिंजी क़ौम जे लाइ एतिरो कमु करे सघनि। ऐं मां चवंदुसि त हीअ असां सभिनी आर्टिस्टनि जी कामयाबी आहे। बिल्कुलु मौला जदोई जी ऐं कुर्बान बलोच साहब जी बिल्कुलु बिल्कुलु इहा महिरबानी करे तव्हां तमामु वॾो कमु आहे साईं, सोलो कमु न आहे ऐं तमामु वॾो ॾुखियो कमु आहे जेको दोस्तनि कमु बिल्कुलु उन्हनि जी हिमत आहे। मुनी साहब तव्हां कुझु चवणु चाहींदा सर? असल में साईं जो तारीफ़ दोस्त करायो, आहे दोस्तनि जो सभिनी दोस्तनि जो आर्टिस्टनि जो तारीफ़ बि करायो, मुमताज़ बि करायो। हाँ अदा कर रिकॉर्ड करना मिनट क्या दोस्तों आऊं तव्हांजो नाचीज़ मुमताज़ कासकेली, कैमरामैन, डायरेक्टर, एक्टर ऐं असां सां गॾु साईं त पंहिंजो पासो टंडे मीर अली जो बहितरीनु आर्टिस्ट मोहतरम मज़हर शेख साहब असां सां गॾु आहे जेको ख़ैरपुर ज़िले सां तालुक़ु रखे थो। हीअ असांजो सिंध जो ईअं तमामु वॾो आर्टिस्ट, फिल्म, TV, स्टेज भाउ ग़ुलाम मुस्तफ़ा मला जंहिंजो सिंध जे तारीख़ी शहर सां ॻोठ सां तालुक़ु आहे। आबाद में जिते उबैद हसन अली अफ़ंदी साहब हसन अली अफ़ंदी साहब जंहिंजो सिंध मदरसतुल इस्लाम कराची में पहिरियों मदरसतुल इस्लाम जेको हिकिड़ो वॾो तालीमी इदारो हुन जनाब साहब उन्हें पढ़ियो हुयो। बिल्कुलु बिल्कुलु जेको हसन अली अफ़ंदी साहब जो हुयो ऐं भाउ हिदायतुल्लाह शर साहब जंहिंजो तालुक़ु सुई गैस ठरी मीरवा तालके सां आहे ऐं साईं असांजो मोहम्मद मिठल जोगी साहब जेको पाण ठरी मीरवा सां तालुक़ु रखे थो। भाउ असांजो यासीन तमामु बहितरीनु टैलेंटेड नौजवान आहे। भाउ जो पंहिंजो YouTube ते हिकिड़ो चैनल बि आहे ऐं तमामु वॾो कमु करे रहियो आहे, बहितरीनु कमु करे रहियो आहे ऐं तव्हां असांजे साम्हूं ॾिसंदा हूंदव त कंहिं बि तारीफ़ मोहताज न आहे। मोहतरम मुनीर सियाल साहब ईअं सम्झो त असांजी तमामु वॾी अकेडमी आहे। साईं शाह असद खां वठी छो त मुनीर साहब तमामु वॾो कमु कयो आहे। साईं शाह असद खे अलाए केतिरी फिल्मुनि में मुनीर साहब अलाए केतिरनि प्रोजेक्टनि में असिस्ट कयो आहे। उनखां पोइ मुनीर साहब जो तमामु वॾो डिघो सफ़र आहे। वीडियो फिल्म जी दुनिया में पहिरीं तक़रीबन शायदि पहिरियूं फिल्मूं हुयूं इंस्पेक्टर याकूब जेका तक़रीबन 1992 या 93 में ठही हुई ऐं तमामु उन वक़्तु ॾुखी फिल्म ठहंदी हुई ऐं कहिड़े तरीक़े सां फिल्म ठहंदी हुई ऐं तमामु वॾो ख़र्चु थियो उन फिल्म ते। लाला अब्दुल हुसैन सारे इंस्पेक्टर याकूब जो किरदारु कयो ऐं उस्ताद MM बलोच साहब उन फिल्म जी डायरेक्शन बि कई हुई ऐं मुनीर साहब ॿई त मुनीर साहब इंशा ताला ईअं ई कमु पंहिंजे क़ौम जे लाइ हिकिड़ो असांजो हकीम साहब जो तारीफ़ कोन दोस्त अरे हाँ यार असांजो नौजवान आहे। पहिरीं फिल्म पहिरियों ड्रामो आहे ऐं जंहिंमें भाउ कमु करे पियो पर तमामु वॾो कमु कयो अथई ऐं बहितरीनु कमु कयो अथई। साईं जो तारीफ़ ॿियो करायो न। हीअ असल में साईं नबू कमदार जो पोटो आहे। हा दोस्तों वरी अपडेट तव्हांखे ॾींदा रहंदासीं ऐं वधीक जेका सुभाणे बि काफ़ी आर्टिस्ट ईंदा वरी तव्हांखे हुननि सां बि कचहरी कराईंदासीं। वॾी महिरबानी, लख लाइक कुर्बत थोरा साथ सलामत सद सलामत।